पाकिस्तान समेत सॼी दुनिया में फ़लस्तीन सां एके जो ॾींहुं मल्हाए पियो वञे। मज़लूम फ़लस्तीनियुनि जी हिमायत में रैलियूं कढियूं वेंदियूं। सॼी दुनिया में मज़लूम फ़लस्तीनियुनि सां एके जो इज़हार कयो वेंदो। आलमी बिरादरी इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि जो इसराइली ज़ुल्मनि खे फ़ौरी तौर ते बंदि करण जो मुतालबो। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां फ़लस्तीनी अवाम जी ख़ुदमुख्तियारी वारे हक़ जे मज़बूत हिमायत ते ज़ोर। सदर आसिफ अली ज़रदारी जो फ़लस्तीन सां यकजहती जे आलमी दिहाड़े ते पैगाम चवे तो 1967 खां पहिरियां जी सरहदुनि मुताबिक़ आज़ाद ख़ुदमुख्तियार फ़लस्तीनी रियासत जा हामी आहियूं। पाकिस्तान आज़ाद फ़लस्तीन वारे मौक़िफ़ ते गैर मशरूत हिमायत जारी रखंदो। अॼोके ॾींहुं बहादुर फ़लस्तीनी अवाम जी साबित क़दमी खे सलाम पेश करियूं था। फ़लस्तीनियुनि जे बेमिसाल हिम्मत ऐं पुख़्ते हौसले तारीख़ में नओं बाब रक़म कयो। पाकिस्तान हर आलमी फोरम ते इसराइली क़ाबिज़ फ़ौजी ज़ुल्मनि जी मज़म्मत कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो फ़लस्तीन सां यकजहती जे आलमी दिहाड़े ते पैगाम। वज़ीर आज़म पारां गॾियल क़ौमुनि जे ठहरान मुताबिक़ फ़लस्तीन मसइले जे हल जी ज़रूरत ते ज़ोर। शहबाज शरीफ फ़लस्तीनी अवाम जे जाइज़ हक़नि जी मुकमल हिमायत जो आज़म विरजायो। चवे तो फ़लस्तीनियुनि पंहिंजी सरज़मीन खां महरूमी ऐं अमन जी तबाही जहिड़नि सानियनि खे मुंहुं ॾिनो। पाकिस्तान जाइज़ मज़ाहिमत आज़ादी वक़ार अमन ऐं ख़ुशहाली लाइ जिदोजहद सां गॾु आहे। इसराइली फ़ौज जारियत खां न मुड़ी। रफ़ा में बमबारी, वधीक 9 फ़लस्तीनी शहीद। ओलहंदे किनारे में केतिरनि ई फ़लस्तीनियुनि जा घर तबाह कया विया। परॾेही क़ाबू इदारे मूजिबि इसराइली फ़ौज जो शाम ते हमिलो 13 माण्हू मारिजी विया। हिज़्बुल्लाह सीनियर कमांडर जे क़त्ल जो पलांद वठण जो ऐलान करे छॾियो। अमरीकी सदर पारां जो बाइडन जा ऑटो पेंस सही कयल सभई एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर्स रद्द करण जो ऐलान। डोनाल्ड ट्रंप चवे तो उहे सभु एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर रद्द करे रहियो आहियां जिन ते बाइडन सिधीअ रीति सही न कई। बाइडन ऑटो पेन जे अमल में सिधीअ रीति शामिल न हो। बाइडन शमूलियत जी दावा करे त उन ते कूड़ी शाहिदी जो केस हलणु घुर्जे। बाइडन तक़रीबन 92% दस्तावेज़नि ते ऑटो पेन सां सही कई आहे। ऑटो पेन सां सही थियल सभई दस्तावेज़ कलदम करार ॾिना वञनि। मिस्री परॾेही वज़ीर डॉक्टर बदर अहमद अब्दुल आती अॼु 2 ॾींहनि जे सरकारी दौरे ते पाकिस्तान पहुचंदो। परॾेही ऑफिस मूजिबि महिमान परॾेही वज़ीर ऐं नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार सां 1-on-1 मुलाक़ातूं ऐं वफ़दनि जी सतह ते ॻाल्हियूं कंदो। ॿितरफ़ी लाॻापनि, इलाइक़ाई आलमी मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। ग़ज़ा जे ताज़ी सूरतहाल ते पिणु गौर कयो वेंदो। मिस्री परॾेही वज़ीर जो हीउ दौरो ॿिन्ही मुल्कनि जे विच में भाईवारी खे वधीक मज़बूत कंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त अलाह खां सवाइ दुनिया जी का बि ताक़त सिंध खे पाकिस्तान खां धार नथी करे सघे। गवर्नर जी तब्दीली में मुंहिंजो ऐं सिंध काबीना मेंबरनि जो को बि किरदारु नाहे। सक़ाफ़त असांजी सुञाणप आहे ऐं उन जो तहफ़ुज़ असांजी ज़िम्मेवारी आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं कराची में सिंध क्राफ्ट फेस्टिवल जे इफ़्तिताह बाद मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवण आहे त 3 ॾींहनि जे फेस्टिवल में पंजाब ऐं बलोचिस्तान जा बि स्टॉल लॻल आहिनि। ख़ुशी थी त फेस्टिवल में बहिराड़ी जी औरतुनि जे पोरे सां ठहियल शयूं रखियल आहिनि। असांजो कमु आहे त हुननि औरतुनि लाइ सहूलियतूं ऐं मौक़िया मुहैया कयूं। कराची जे शहरनि खे दावत ॾींदुसि त हिन फेस्टिवल में शिरकत कनि। सिंध क्राफ्ट फेस्टिवल में मौसीक़ी जी महफ़िल, फनकारनि माण्हू झुमाए छॾिया। सनम मारवी, शैला गुल, वहाब बुगटी ऐं ॿियनि सुर विखेरिया। तक़रीब में सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार शाह, सईद गनी, रियाज़ शाह शिराज़ी ऐं ॿिया शरीक। ज़ुल्फ़कार अली शाह पारां वॾे वज़ीर खे सिंधी टोपी अजरक जो रिवायती तोहफ़ो पेश। फेस्टिवल में हथ जे पोरे सां ठहियल कपिड़नि, ज़ेवरनि ऐं थावनि जा स्टॉल लॻल। फेस्टिवल 3 ॾींहनि ताईं जारी रहंदो। अवाम जी भरपूर शिरकत। सिंध असेंबली सूबे में आइनी बेंचिस जे क़याम बाबति ऑर्डिनेंस जो जाइज़ो वठण लाइ मामिलो स्टैंडिंग कमेटी हवाले करे छॾियो। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो चवणु आहे त आइनी बेंचिस जे क़याम बाबति जाइज़े लाइ मुसवदो स्टैंडिंग कमेटी हवाले कयो पियो वञे। 7 ॾींहनि में मुसवदे खे हतमी शक्ल ॾिनी वेंदी। ज़रई इनकम टैक्स तरमीमी बिल 2025 बि मंज़ूर कयो वियो। ऐवान पीपल्स पार्टी जे 58 यौम तासीस जे मौक़े ते ठहराव मंज़ूर करे वरितो। ठहराव पीपी सिंध जे सदर निसार खोड़े पेश कयो। मेंबरनि पारां पीपी क़यादत खे ख़राज तहसीन पेश। निसार खोड़े जो चवणु आहे त सिंध असेंबली जो ऐवान शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी ख़िदमतुनि खे ख़राज तहसीन पेश करे थो। पीपल्स पार्टी पाकिस्तान लाइ तमामु घणो कमु कयो आहे। सिंध खे अलॻि करण वारी हर साज़िश खे नाकाम बणाए वेंदो। पीपल्स पार्टी पाकिस्तान खे बचाइण लाइ हर मुमकिन कोशिश जारी रखंदी। पाकिस्तान श्रीलंका जी T20 ट्राई सीरीज़ जे फाइनल में आम्हूं साम्हूं थींदा। मैच शाम 6 वॻे रावलपिंडी क्रिकेट स्टेडियम में खेॾी वेंदी। ऐं आवाज़ टीवी जे सॾ ते मनशियात ऐं बदअमनी खां आजी सिंध जे सिरे हेठि 7 दिसंबर ते ऐलानियल सक़ाफ़ती दिहाड़े जूं सरगर्मियूं तेज़ थी वियूं। सिंध जी कुंड कुर्श में सक़ाफ़ती रंग निखरी पिया। स्कूलनि में बि तक़रीबूं, सिंधी गीतनि ते रक़्स, टेबलोस पेश, सुघणे मच कचहरियूं।